हाँ या उन बाबत जी गुज़ार बाबा ढूंढ हाँ घर जो पसी पोख जी और तमाल जो क्यों पारा ते खां पोइ ज़ात ज़मीन जो थियो जे रेलो पसी रत जो सोरठ कूकरो क्यों आ है वढाड़े चारण तो केड़ो ऋण क्यों अल्लाह ज़मीन जो ऋण हल बढ़िया पाड़े हाल बुढ़ावा ज़मीन जो ऋण हाँ थोड़ा मुझे कहता है वढाड़े चारण हाँ तो केड़ो ऋण क्यों वाह ज़मीन जो ऋण वाह रे वाह उठन वारियूं मासां नलो डागन वारियूं थी न पो पोचो इन तोड़ के किथे माल जूं न थी पो अच्छा इन जी कीअं भॼाणी ते उठन वारियूं मासां नलो डागन वारियूं थी न पो पोचो इन तोड़ के किथे माल जूं न थी पो जे सांगरूं मासां नलो किथे चढ़ियूं न थी पो वाह पोचो इन तोड़ के किथे वॾिया जूं न थी पो अरे किलो भाई हल हल हाल तूं हल ॿी ससुई जी आहे आओ चारई लफ़्ज़ बनी ते आहिनि आओ ससुई चए थी त बनी हुई सिजन सां बनी से न थिया बनी मुंहिंजा सिपरी बनी करे जा वाह 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 बनी संभूड़ी आओ बनी बेली आओ बनी ढकी बनी सुञी आओ संभुरियल मतिलबु संभूड़ी आओ पाण चऊं न मतिलबु संभूड़ी आओ कंहिं पासे संभुर कोन त हुनखे संभूड़ी चइबी आओ 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 तूं साईं कर ससुई चए थी त बनी हुई सिजन सां बनी से न थिया बनी मुंहिंजा सिपरी बनी करे विया चई संभूड़ी हुई सिजन सां बेली से न थिया ढकी मुंहिंजा सिपरी सुञी करे विया वाह वाह पुन्हू खे उठनि ते चाढ़े राति जो वठी विया आहिनि न वाह दावा उन बाबति चए थी वाह चांजा वाह चए थी त संभूड़ी हुई सिजन सां आओ बेली से न थिया वाह हलो पोटा वाह बनी खेड़ी बनी बेली आओ वाह अॻे पंहिंजो उठनि जो रवाज हूंदो हो न पहिरियां खेड़ कढी मथां बेली बेलींदा हुआसीं आओ बनी हुई सिजन सां बनी से न थिया बनी मुंहिंजा सिपरी बनी करे विया चए थी संभूड़ी हुई सिजन सां बेली से न थिया ढकी मुंहिंजा सिपरी सुञी करे विया वाह वाह दावा